अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी ख़बर तव्हां सां अॼु शेयर कंदासीं। दोस्तों अॼु तव्हांखे अपडेट्स ॾींदासीं ड्रामा सीरियल दुलाब जी सां गॾोगॾु ॿ टे ॿिया ड्रामा नवां लॉन्च थियण वारा आहिनि, उन्हनि जी बि को ख़ुशख़बरी तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों मंसूर खान तमामु जल्द तव्हां ॾिसंदो अचण वारे एपिसोडनि में पंहिंजी जेको आहे ज़मानत वग़ैरह कराए ॿाहिरि त अची वेंदो, ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों तव्हां इहो बि ज़रूरु यादि करे छॾिजो ड्रामा सीरियल दुलाब जा जेका हाणे एपिसोड ॿिया जेका अचण वारा आहिनि उन्हनि में पहिरियों एपिसोड तव्हां इहो यादि कजो त पापनगर ड्रामे जो बि तमामु जल्द अचण वारो आहे। वीरन जी बस्ती बि तमामु जल्द अचण वारो आहे, ऐं उन सां गॾोगॾु वारी संधियूं वाटूं हिन ड्रामे जो बि ज़बरदस्त जेको आहे लोकेशन इन जा ज़बरदस्त आहिनि, इन जी कहाणी बि बहितरीनु आहे। इहो बि तमामु जल्द शूट थियण वारो आहे, ऐं दो ड्रामो बि इन खां पोइ वरी शूट कयो वेंदो, ऐं शूटिंग ते जेको आहे न लोकेशन ते पुॼी विया आहिनि डायरेक्टर वग़ैरह। मां उहे अजरक इन्फो चैनल ते अपडेट्स बि शेयर कई हुई। बाक़ी रहियो दुलाब तमामु जल्द 100 ते ख़तमु थी वेंदो, ऐं जो हाणे कहाणी आहिस्ता आहिस्ता जड़ियुनि में पइजी वई आहे, पोइ ठाह जी तरफ़ वेंदी, ठाह खां पोइ ड्रामे जो वाइंड अप कयो वेंदो, एंड कयो वेंदो, ऐं दुलाब ड्रामो पोइ 100 ते पूरो कयो वेंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, शायदि कुझु यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।